बाड्रे खां मेहरान जाने जी रिपोर्ट मुताबिक़ बाड्रे शहर में 16 कलाक बिजली जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी पारां कामरेड अस्कर नूनारी, मुनवर नूनारी, शम्सुद्दीन पहवर और मोहम्मद सफ़र मुग़िर जी अगवानी में टाउन हॉल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें बाड्रे शहर के मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां लाॻापियल शख़्सियतुनि फिदा हुसैन तुन्यो, एडवोकेट हाकिम अली गोपांग, ज़ेब अली सारियो, मोहम्मद अमीन सियाल, अली बख्श सोलंकी, कासिम चन्ना, मंसूर नूनारी, फ़हद हुसैन मीरानी, सिराई सोडल सोलंकी समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत करे सेप्को इंतज़ामिया ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन शिदत वारी गर्मीअ में सेप्को इंतज़ामिया शहरियुनि जो जीअणु हराम करे छॾियो आहे। हथरादू डिघी लोड शेडिंग सबबि स्कूलनि अंदरि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियूं बेहोश थी वञनि थियूं, जॾहिं त बिजली न हुअण जी सूरत में मच्छरनि जो आज़ार वधियलु आहे, जंहिं सबबि केतिराई शहरी मलेरिया में मुब्तला थी विया आहिनि। हुननि सेप्को एक्सियन लाड़काणो समेत लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त बाड्रे शहर में बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़त्म करे शहरनि में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।